बाबा हाणे ॾिसो यानी असां डिस्कस करे था वठूं यानी कि असांजो यानी थींदो टाइप्स ऑफ मोशन ते टाइप्स ऑफ मोशन जे लिहाज़ सां असां डिस्कस करे था वठूं। ॾिसो टाइप्स ऑफ मोशन में असांजे जेके टाइप्स थींदा आहिनि उहे देयर आर 3 टाइप्स ऑफ मोशन। हाणे 3 असांजो पहिरियों जेको थींदो उहो थींदो आहे ट्रांसलेटरी ऐं ॿियो असांजो थींदो आहे रोटेटरी ऐं टियों असांजो थींदो आहे वाइब्रेटरी। हाणे ट्रांसलेटरी कहिड़ो मोशन हूंदो आहे इनखे यानी सम्झण जी कोशिश कयो त जॾहिं बि वेन पार्टिकल्स ऑफ ए बॉडी डिस्प्लेस्ड in same amount that is called translatory। जॾहिं बि को ऑब्जेक्ट मूव करे चाहे उहो स्ट्रेट में हुजे चाहे उहो कर्व में हुजे जेकॾहिं उन बॉडीअ जा उन यानी सिस्टम जा जेके पार्टिकल्स हुजनि उहे सेम अमाउंट ते डिस्प्लेस थियनि सेम अमाउंट ते डिस्प्लेस थियनि माना उहो जेको ऑब्जेक्ट मूव थो करे त उन जा जेके पार्टिकल्स हूंदा उहे जेॾी महिल मूव कनि त हर हिकु पार्टिकल हिक ॿिए जे विच में जेको डिस्टेंस हुजनि उहो जेॾी महिल ट्रेवल थियनि त उहे हिक ॿिए जे डिस्टेंस सां इक्वली डिस्टेंस कवर कनि माना उन्हनि जी स्पीड सेम हुजे स्पीड सेम स्पीड सां जॾहिं उहे बॉडीज़ उहे ऑब्जेक्ट्स उहे सिस्टम्स मूव कंदा आहिनि त अहिड़े क़िस्म जे मोशन खे छा चइबो आहे ट्रांसलेटरी यानी इनखे चइबो आहे सिधी हरकत माना असां सिधे तरीक़े सां माना उहे पार्टिकल्स छा हुजनि मिसाल जेकॾहिं ही हिकिड़ो सिस्टम आहे हिन जो हिकिड़ो पार्टिकल हिते आहे ॿियो हिते आहे टियों हिते आहे चौथों हिते आहे जेकॾहिं उहो हिकु लाइन में मूव करे थो त इहो पार्टिकल इते ई हूंदो इन ई लाइन में ऐं हीउ बि हिते हूंदो। हाणे जेॾी महिल हीउ मूव करे था ऑब्जेक्ट त हीउ पार्टिकल हेॾे कोन थो अची वञे ऐं हीउ पार्टिकल अॻिते कोन थो हलियो वञे पार्टिकल हिते पियो आहे उहो सॼो सिस्टम मूव पियो थो करे ऐं जेके बि इहे पार्टिकल्स हिन जा हूंदा उहे इक्वल अमाउंट में सेम डिस्टेंस तय पिया था कनि माना उहो जेको सिस्टम पार्टिकल बॉडी आहे उन्हनि सभिनी जी माना सिस्टम जेको आहे उन जा जेके पार्टिकल्स आहिनि उहे सभई पार्टिकल्स साॻी ई रफ़्तार सां साॻी ई स्पीड सां मूव करे रहिया आहिनि माना असां ईअं कोन था चऊं त ही जेके पार्टिकल हूंदा इहो स्लो पिया था हलनि माना पोइ हिते रहिजी था वञनि वेचारा ईअं त न आहे या असां चवंदासीं ही फास्ट पिया था वञनि माना ही सिस्टम हिते रहिजी थो वञे ऐं पार्टिकल्स भॼंदा पिया था वञनि ईअं त न आहे माना इहो सॼो जेको सिस्टम मूव करे थो इन जा जेके पार्टिकल्स हुजनि जेकॾहिं ऐं साॻी स्पीड सां मूव था कनि त असांखे चवंदासीं इहो जेको मोशन आहे दिस इज़ कॉल्ड ट्रांसलेटरी मोशन ज़हन में रखिजो ठीकु आहे। हाणे उहो ट्रांसलेटरी मोशन चाहे उहो स्ट्रेट हुजे चाहे कर्व हुजे यानी चाहे स्ट्रेट हुजे या छा हुजे कर्व हुजे स्ट्रेट हुजे या कर्व हुजे असांजो इहो मोशन छा में ईंदो यानी कि असांजो ट्रांसलेटरी में हूंदो। इन ट्रांसलेटरी जा थोड़ा समझी वठूं त बाद में इन जा टाइप्स था पढ़ूं रोटेटरी। हाणे ॾिसो थोड़ो समझो यानी कि हिन खे डिस्कस करे था वठूं। हाणे ट्रांसलेटरी जा 3 टाइप्स यानी कि हिननि डिस्कस कया ट्रांसलेटरी जा बि वरी 3 टाइप हिननि डिस्कस कराया ऐं समझाया विया। हाणे इहे 3 टाइप कहिड़ा आहिनि हिकिड़ो हुयो स्ट्रेट जेकॾहिं को बि सिस्टम
यानी उन जा जेके पार्टिकल्स आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु कंसीडर कयूं त उहे मूव करे रहिया आहिनि सिधो हिकु लाइन में, त पोइ असां चवंदासीं इहो जेको मोशन आहे उहो स्ट्रेट मोशन आहे। मिसाल ॻाल्हि, जेकॾहिं हाणे इन जा मिसाल था वठूं, स्ट्रेट मोशन भली सिस्टम हुजे या पार्टिकल मूव करे स्ट्रेट में सिधे में। मिसाल ॻाल्हि कंहिं यानी के माना असां चवंदासीं कंहिं गन मां गोली निकिरंदी आहे त उहा सिधी ई वेंदी आहे, डांस कंदी कोन वेंदी, ठीकु आहे, त उहा सिधी वञे थी, त इहो असां चई सघूं था त इहो छा आहे, यानी असांजो माना स्ट्रेट मोशन आहे। जेकॾहिं फौजी परेड कनि, फौजी परेड कंदा आहिनि त उहे कलाबाजियूं खाईंदा कोन वेंदा आहिनि, सिधो हिकु ई यानी लाइन में मूव कंदा वेंदा आहिनि। दिस इज़ आल्सो कॉल्ड स्ट्रेट मोशन। जेकॾहिं को रॉकेट वञे थो त पोइ उहो जेको रॉकेट आहे उहो असांजो छा वेंदो आहे, स्ट्रेट वेंदो आहे। दैट इज़ वाई कॉल्ड स्ट्रेट मोशन। ऐं ॿियो मोशन हिन जो ई टाइप आहे सर्कुलर मोशन। सर्कुलर मोशन, हाणे जेको इहो सर्कुलर मोशन आहे यानी कि इन खे असां चवंदासीं त वेन अ पार्टिकल ज़हन में रखिजो। जॾहिं बि सर्कुलर मोशन जो नालो ईंदो आहे त पोइ पार्टिकल्स जी डिस्कशन थींदी आहे। वेन अ पार्टिकल मूव्स in a circular path, that is called circular motion। माना जॾहिं बि का बि शइ गोल फिरे थी, लेकिन गोल फिरंदड़ शइ खे जेकॾहिं असां पार्टिकल कंसीडर कयूं या उहो पाण भली पार्टिकल हुजे, जीअं इलेक्ट्रॉन यानी न्यूक्लियस जे चौधारी मूव कंदो आहे त इनखे सर्कुलर मोशन चइबो आहे, कॾहिं बि असां इनखे रोटेटरी मोशन कोन चवंदासीं, ठीकु आहे। त सर्कुलर मोशन हमेशह कंहिं पार्टिकल खे यानी पार्टिकल जे लाइ हूंदो आहे, ठीकु आहे, सम्झी छॾिजो। त वेन अ पार्टिकल मूव्स इन सर्कुलर पाथ, दैट इज कॉल्ड सर्कुलर मोशन। हाणे सर्कुलर मोशन में तव्हांजा एग्जाम्पल, हाणे इलेक्ट्रॉन यानी कि रिवॉल्व थो करे, यानी कि असां ईअं खणी चऊं था त इलेक्ट्रॉन पार्टिकल सर्कुलर मोशन में आहे। हाणे इन जो फिक्स पॉइंट कोन्हे की का बि, असां चवंदासीं फिक्स्ड पॉइंट जे हवाले सां मूव नथो करे, ठीकु आहे। इन करे ही छा थो करे, मूव थो करे अराउंड द न्यूक्लियस। ऐं जेकॾहिं ही सन आहे, सपोज दिस इज अ सन एंड लाइक दिस इज अ अर्थ, सपोज हाणे अर्थ यानी कि रिवॉल्व थी करे राउंड द सन। हाणे इनखे सर्कुलर मोशन कंसीडर कबो आहे, छो हाणे अर्थ ऐं सन जे विच में जेको डिस्टेंस हूंदो आहे 1.5 × 10⁸ किलोमीटर्स। हाणे एॾो वॾो डिस्टेंस हूंदो त पोइ जेकी अर्थ आहे उहा असांखे पॉइंट लॻंदी, पॉइंट मास, इनखे चइबो आहे पॉइंट मास। पॉइंट मास छा हूंदो आहे, जॾहिं बि उन ऑब्जेक्ट जे विच में माना ॿिनि ऑब्जेक्ट खे कंसीडर कयूं ऐं उनखे लेंथ मापियूं, डिस्टेंस मापियूं, जेके उन्हनि जो एॾो पाण में परे हुजनि, सफ़ा परे थी वञनि, त उन्हनि जी साइज़ सफ़ा घटि हुजे लेकिन उन्हनि जे विच में मुफ़ासिलो वधी वञे। अंडरस्टूड आहे, हिकु शइ असांखे सफ़ा परे खां नज़र ॾिसंदासीं त उहा भली केॾी बि वॾी हुजे असांखे नंढड़ी नज़र ईंदी आहे। त जॾहिं बि ईअं थिए, वॾो डिस्टेंस वधीक थी वञे ऐं साइज़ घटि नज़र अचे, त इन्हनि ऑब्जेक्ट्स खे चइबो आहे, इन्हनि बॉडीज़ खे चइबो आहे, इन्हनि सिस्टम्स खे चइबो आहे पॉइंट मास। छा चइबो आहे, पॉइंट मास। हाणे पॉइंट मास माना छा थी वियो, पार्टिकल। इन करे जॾहिं बि असां यानी कि उन मोशन जे बुनियाद ते माना जेको भली वॾी सिस्टम छो न हुजे पर असांजे लाइ उहो पार्टिकल कंसीडर कयो वेंदो, त पोइ इन जे करे पॉइंट मास कंसीडर कयो वेंदो। इन करे जेको अर्थ मूव कंदी आहे राउंड द सन, त इहो बि असांजो कहिड़ो मोशन आहे, सर्कुलर मोशन आहे, हिकिड़ी आहे पॉइंट, ठीकु आहे। ईअं ई असांजा खोड़ सारा मोशन थी सघनि था, यानी कि असांजा सर्कुलर मोशन। जीअं असां यानी कि ब्लेड्स वठूं, ब्लेड्स, हाणे ब्लेड्स जा पार्टिकल्स था कंसीडर कयूं। ब्लेड्स कंहिंजा ब्लेड्स, फैन जा ब्लेड्स, पखे जा पर कंसीडर कयूं, लेकिन पखे जे पर जा छा कंसीडर कयूं, पार्टिकल्स। पखे जे
पर जा छा कंसीडर कयूं पार्टिकल्स ज़हन में रखजो पार्टिकल्स जेकॾहिं हिन जा कंसीडर था कयूं त सभु पार्टिकल जेके आहिनि उहे यानी मतलब मूव कंदा त उहो साॻी स्पीड सां मूव कंदा ज़हन में रखजो साॻी स्पीड सां मूव कंदा इन जे करे ट्रांसलेटरी में था अचनि वरी ॿुधी छॾियो जेकॾहिं असांजी अर्थ घुमे थी ठीकु आहे ऐं उन अर्थ खे असां यानी मूव कराईंदासीं त उनजी स्पीड पार्टिकल कंसीडर था कयूं न उनखे त उनजी स्पीड साॻी असां कंसीडर कंदा आहियूं यूनिफॉर्म मोशन उनजे पार्टिकल्स खे कंसीडर नथा कयूं माना अर्थ खे ई पार्टिकल था कंसीडर कयूं बिकॉज पॉइंट मास आहे ठीकु आहे जेकॾहिं अर्थ जे हवाले सां तव्हां अंदरि पार्टिकल्स खे कंसीडर कंदो त पोइ उनजी हर पार्टिकल जी स्पीड साॻी न हूंदी आहे ज़हन में रखिजो ठीकु आहे त पोइ असां चवंदासीं यानी कि जेकी अर्थ आहे पाण उहो पार्टिकल कंसीडर थियल हुआ इन जे करे उनजी स्पीड छा आहे साॻी आहे इन जे करे इहो ट्रांसलेटरी में थो अचे ऐं सर्कुलर मोशन आहे ईअं ई पखे जा पर जेके हूंदा आहिनि उन्हनि जा जेके पार्टिकल्स हूंदा उहे बि छा में था अचनि सर्कुलर मोशन में था अचनि छा में था अचनि छो सर्कुलर छो जो सर्कुलर बिलोंग्स टू द ट्रांसलेटरी ऐं ट्रांसलेटरी जो शर्त छा आहे जेके बि पार्टिकल्स मूव कनि उन्हनि जी स्पीड छा हुजे सेम स्पीड हुजे ऐं ॿी शइ सभु पार्टिकल्स पाण में छा हुजनि पैरेलल हिकु लाइन में हुजनि पैरेलल हुजनि अलाइन में ठीकु आहे हिकु लाइन में छा हुजनि पैरेलल हुजनि ठीकु आहे इहो कॉन्सेप्ट आहे अबाउट द सर्कुलर मोशन ठीकु आहे हाणे असां यानी कि ॿियो मोशन जो कॉन्सेप्ट आहे रेंडम खे असां ॿियो बि चई सघूं था ज़िगज़ैग मोशन कहिड़ो हूंदो आहे असांखे ख़बर आहे त जॾहिं बि जेकॾहिं गैस या एयर जा पार्टिकल्स कंसीडर था कयूं ठीकु आहे एयर जा पार्टिकल्स जीअं तव्हां को घर में तव्हांजे रोशनदानो हुजे ऐं वेंटिलेशन जे बुनियाद ते ऐं उन मां सिज जा रेज़ किरणा अचनि ऐं किरणनि में तव्हां गौर कंदो त कुझु डस्ट पार्टिकल असांखे रोशनीअ जे ज़रिए नज़र ईंदा आहिनि डस्ट पार्टिकल्स ऐं उहे पोइ हीअं मूव कंदा आहिनि पिया असांखे नज़र ईंदा आहिनि हीअं मूव पिया कंदा आहिनि दिस मोशन इज़ आल्सो कॉल्ड रेंडम मोशन और ज़िगज़ैग मोशन हाणे असां जॾहिं रिज़ल्ट वठंदा आहियूं गैस मॉलिक्यूल्स जी त पोइ तॾहिं बि असां उते जेको गैस मॉलिक्यूल्स जो कंसीडर करे सघूं था मोशन कहिड़ो हूंदो आहे यानी कि ज़िगज़ैग हूंदो आहे रेंडम हूंदो आहे ऑल डायरेक्शंस में हूंदो आहे अञा असां यानी पोलिन ग्रेन्स जेकॾहिं वठूं यानी कि ब्राउनियन मोशन जे हिसाब सां पोलिन ग्रेन्स वारो मोशन वठूं त इन लिहाज़ सां जेको मोशन थींदो आहे इहो बसि ठीकु आहे त हीअ असांजा ज़िगज़ैग मोशन जा एग्ज़ाम्पल्स आहिनि सर्कुलर मोशन जो कॉन्सेप्ट आहे यानी कि स्ट्रेट मोशन थो अचे ही सॼो ट्रांसलेटरी यानी सिधी हरकत मोशन जेको चइबो आहे उन जो कॉन्सेप्ट हुयो हाणे असां अॻियां यानी रोटेटरी ऐं वाइब्रेटरी पढ़ी था वठूं ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जो डिफरेंशिएट करे था वठूं त सर्कुलर में ऐं रोटेटरी में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे